बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर्जो सतो सबक ॿियों। सबक जो उनवान आहे पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि इल्म जी अहमियत। त ॿारो असां हिन सबक में इल्म जी अहमियत खां आगाही हासिल कंदासीं। सबक था पढ़ूं। दुनिया जी हर तहज़ीब में इल्म खे वॾी अहमियत हासिल आहे। इल्म इंसान खे सही इंसान बणाए थो। इल्म सां इंसान बामक़सद ज़िंदगी गुज़ारे थो। इल्म इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु ज़ाहिर करे थो। इंसान ज़ात जा वॾे में वॾा मोहसिन हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशा उहा हिदायत कंदा हुआ त पंहिंजी समूरी ज़िंदगी इल्म हासिल करण में गुज़ारियो। असीं ॼाणूं था त कंहिं बि समाज जे सुधारे लाइ मर्दनि तोड़े औरतुनि खे पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं करणियूं पवंदियूं आहिनि। मर्दनि ऐं औरतुनि खे न रुॻो पंहिंजी पर कुटुंब जी भलाई ऐं बहितरीअ लाइ कमु करणो पवंदो आहे, बल्कि खेनि पूरे समाज लाइ पिणु उन ॾिस में अहिड़ी कोशिश करणी पवंदी आहे। उन करे मर्द तोड़े औरत जो पढ़ियल ॻढ़ियल हुअणु ज़रूरी आहे। पढ़ियल ॻढ़ियल माण्हू केतिरनि ई मसइलनि खे सवलाई सां हल करे सघनि था। जदीद दुनिया में उहे ई मुल्क तरक़ीअ ते आहिनि जिन में मर्द ऐं औरतूं पढ़ियल आहिनि। असांजे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अॼु खां 1400 साल अॻु इल्म जी अहमियत खे हीअं बयानु फ़रमायो आहे। इल्म हासिल करणु हर मुसलमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे। इल्म पिरायो पींघे खां क़बर ताईं। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में इल्म हासिल करणु इस्लाम जे बुनियादी रुकननि तौहीद, नमाज़, रोज़े, ज़कात ऐं हज वांगुरु अहम आहिनि। इल्म हासिल करण सां केतिरा ई दीनी ऐं दुनियावी फ़ाइदा हासिल थियनि था। पाण सगोरा उन इंसान खे भलो सॾियो आहे जेको पाण इल्म सिखे थो ऐं ॿियनि खे बि सेखारे थो। पाण सगोरन इल्म हासिल करण लाइ ताक़ीद कंदे हीअं बि फ़रमायो आहे त इल्म पिरायो, इन लाइ अव्हांखे चीन छो न वञिणो पवे। अॼु खां 1400 साल अॻु सफ़र जूं के सहूलतूं मुयसरु न हुयूं। उन ज़माने में अहिड़ी ताक़ीद करण मां उहो साबित थिए थो त इंसान ज़ात जे सुधारे ऐं तरक़ीअ जो अहम ज़रियो फ़क़ति इल्म ई आहे। पाण सगोरा ॿियनि मज़हबनि जे आलिमनि जी बि इज़त कंदा हुआ। बदर जी जंग में जॾहिं मके जा के मुशरिक जंगी क़ैदी थी आया त उन्हनि मां पढ़ियल क़ैदियुनि खे फ़रमायाऊं त अव्हां मां जेको क़ैदी 10 मुसलमाननि खे लिखणु पढ़णु सेखारींदो उनखे आज़ादु कयो वेंदो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान ज़ात जा सभ खां वॾा मुअल्लिम आहिनि। संदन फ़रमान आहे त आऊं इल्म जो शहर आहियां ऐं अली करमुल्लाह वजह उन जो दरवाज़ो आहे। बीबी आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे त पाण सगोरनि जी सॼी हयाती इंसान ज़ात खे इल्म सेखारींदे गुज़री। उहो ई सबबु आहे जो इंसानी ज़िंदगीअ जे हर शोबे बाबति पाण सगोरनि जूं हिदायतूं ऐं इरशाद मौजूदु आहिनि। असांखे जुगाए त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾिनल तालीम ते अमल करियूं, इल्म हासिल करण में पंहिंजी हयाती गुज़ारियूं ऐं इल्म सिखी पंहिंजे वतन खे तरक़ी वठायूं। सच त इल्म इंसान जी 3 अख आहे। हुननि 2 अखियुनि सां त असीं ॾिसूं वाइसूं था, पर इल्म जी अख असांखे सच ऐं कूड़, सुठी ऐं ख़राब, नेकी ऐं बदीअ, हक़ ऐं नाहक़ जी परख ऐं सुञाणप कराए थी। इल्म इंसान खे
पाण सुञाणण सां गॾु पंहिंजे रब खे सुञाणण जी बि साञा ॾिए थो। हिन सबक़ जी मश्क हल कंदासीं। सवाल पहिरियों आहे, पाण सॻोरनि जे इल्म बाबति छा फ़रमायो आहे? पाण सॻोरनि जिन इल्म बाबति छा फ़रमायो आहे? इन जो जवाबु आहे, पाण सॻोरनि इल्म बाबति फ़रमायो आहे त इल्मु हासिल करणु हर मुस्लमान मर्द ऐं औरत ते फ़र्ज़ु आहे। इल्मु पिरायो पींघे खां क़बर ताईं। ॿियो सवाल आहे, जंग बदर में क़ैद थी आयल पढ़ियल क़ैदियुनि खे पाण सॻोरनि छा फ़रमायो आहे? इन जो जवाबु आहे, पाण सॻोरनि फ़रमायो त अव्हां मां जेको क़ैदी 10 मुस्लमाननि खे लिखणु पढ़णु सेखारींदो उनखे आज़ादु कयो वेंदो। सवाल टियों आहे, पाण सॻोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म जो दरवाज़ो कंहिंखे सॾियो आहे? इन जो जवाबु आहे, पाण सॻोरनि फ़रमायो आहे त आऊं इल्म जो शहर आहियां ऐं अली करमुल्ला वजह उन जो दरवाज़ो आहे। चोथों सवाल आहे, इंसान ज़ात जो सभ खां वॾो मुअल्लिम केरु आहे? इन जो जवाबु आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंसान ज़ात जा सभ खां वॾा मुअल्लिम आहिनि। पंजो सवाल आहे, बीबी आयशा पाण सॻोरनि जे बारे में छा फ़रमायो आहे? इन जो जवाबु आहे त बीबी आयशा फ़रमायो आहे त पाण सॻोरनि जी सॼी हयाती इंसान ज़ात खे इल्मु सेखारींदे गुज़री। सवाल ॿियो आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमलनि में कमु आणियो। त पहिरियों लफ़्ज़ आहे बख़ील, जंहिंजी माना आहे कावड़ वारो। इन जो जुमिलो, माण्हू खे केर बि बख़ील माण्हू खे केर बि पसंदि न कंदो आहे। बख़ील माण्हू खे केर बि पसंदि न कंदो आहे। ॿियो लफ़्ज़ आहे बेदार, जंहिंजी माना आहे सुजाॻ। इन जो जुमिलो थींदो, इल्मु इंसान खे बामक़सद ज़िंदगी गुज़ारण लाइ बेदार करे थो। टियों लफ़्ज़ आहे साञा, जंहिंजी माना आहे अक़ुलु। इन जो जुमिलो ठहंदो, इल्मु असांखे सच ऐं कूड़ जी साञा ॾिए थो। चोथों लफ़्ज़ आहे वही, वही जी माना आहे अल्लाह तरफ़ां मोकिलियल पैगाम। इन जो जुमिलो आहे, अल्लाह साईं तरफ़ां असांजे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वही नाज़िल थींदी हुई। पंजो लफ़्ज़ आहे गुरूर, इन जी माना आहे तकब्बुर। इन जो जुमिलो, गुरूर करण वारो माण्हू अल्लाह खे पसंदि न आहे। छहों आहे लफ़्ज़ शऊर, जंहिंजी माना आहे ॼाण या आगाही। इन जो जुमिलो थींदो, इल्म सां इंसान जे ज़हन में शऊर पैदा थिए थो। टियों सवाल आहे, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। पहिरियों लफ़्ज़ आहे आलिम, जंहिंजो ज़िद थींदो जाहिल। ॿियों लफ़्ज़ आहे बदी, इन जो ज़िद आहे नेकी। टियों लफ़्ज़ आहे सच, इन जो ज़िद थींदो कूड़। चौथों लफ़्ज़ आहे जंग, इन जो ज़िद आहे अमन। तरक़ी, इन जो ज़िद थींदो पस्ती। लफ़्ज़ आहे सही, इन जो ज़िद आहे ग़लति। चौथों सवाल आहे, आम शयुनि नालनि ऐं जायुनि खे इस्म आम चइबो आहे ऐं ख़ासि नालनि शयुनि ऐं जायुनि खे इस्म ख़ासि चइबो आहे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि मां इस्म आम ऐं इस्म ख़ासि खे धार करे लिखो। त ही हेठि असांखे लफ़्ज़ ॾिनल आहिनि, इन मां असांखे इस्म आम ऐं इस्म ख़ासि धार करे लिखणा आहिनि। जीअं त इंसान आहे, इहो इस्म ख़ासि आहे। पींघो इस्म आम आहे। बदर इस्म ख़ासि। मुअल्लिम इस्म ख़ासि। चीन इस्म ख़ासि आहे ऐं मुशरिक इस्म आम। पंजो सवाल आहे, हेठि ॾिनल ख़ाल भरियो। पहिरियों ख़ाल आहे ख़ाली जाइ ॾिनल आहे, इंसान जी 3 अख आहे। त ख़ाली जाइ में असां लिखंदासीं इल्मु इंसान जी 3 अख आहे। ॿियों आहे पाण सॻोरनि जी सॼी ख़ाली जाइ ॾिनल आहे, इंसान ज़ात खे ख़ाली जाइ ॾिनल आहे सेखारींदे गुज़री।
पाण सॻोरनि जी सॼी ख़ाली जाइ में असां लिखंदासीं हयाती इंसान ज़ात खे इल्मु सेखारींदे गुज़री। टियों आहे इल्मु इंसान खे ख़ाली जाइ ॾिनल आहे सुञाणण सां गॾु रब, सुञाणण सां गॾु पंहिंजे ख़ाली जाइ ॾिनल आहे खे सुञाणण जी साञा सेखारे थो। इल्मु इंसान खे पाण सुञाणण सां गॾु पंहिंजे रब खे सुञाणण जी साञा सेखारे थो। सवाल 6 आहे इल्म जी अहमियत बाबति 10 जुमिला पंहिंजी नोटबुक में लिखो। यानी इल्म जी अहमियत बाबति तव्हांखे 10 जुमिला लिखणा आहिनि। ऐं सवाल 7 आहे इल्म जे मौज़ूअ ते 2 दोस्त पाण में गुफ़्तगू करियो। इल्म जे बारे में 2 दोस्त पाण में मिली गुफ़्तगू करियो।